सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर जे इलाके बागिड़जी कच्चे में पुलिस ऑपरेशन जारी। ॾोहारी घर छॾे भॼण ते मजबूर कयो वियो आहे। सखर जे बागिड़जी कच्चे वारे इलाके में पुलिस जो वॾे पैमाने ते ऑपरेशन मुसलसल जारी आहे, जिस सबबि ॾोहारियुनि में ख़ौफ़ ऐं छिकताण पकड़ियल आहे। पुलिस ख़तरनाक ॾोहारियुनि जे मोर्चनि ऐं रिहायशी ठिकाणनि ताईं पहुची वई आहे, जंहिं बाद केतिरा ई ॾोहारी पंहिंजा घर छॾे फरार थी विया आहिनि। ऑपरेशन दौरान बदनाम ॾोहारियुनि रजू उर्फ़ रजब जतोई ऐं नौरग जतोई जे घरनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो, जॾहिं त इलाइक़े में क़ाइमु ॾोहारियुनि जा मोर्चा मुकमल तौर ते डाहे पट कया विया आहिनि। पुलिस जी सख़्त कार्रवाई खां पोइ ऑपरेशन जी वॾी कामयाबी करार ॾिनो पियो वञे। SSP सखर मूजिबि ऑपरेशन में बख़्तरबंद गाॾियूं, जदीद हथियार ऐं ड्रोन टेक्नोलॉजी इस्तेमाल की पई वञे। ड्रोन हमले दौरान पुलिस खे जी दावा आहे त 8 इंतिहाई ख़तरनाक ॾोहारी मारिजी विया आहिनि, जॾहिं त 40 खां वधीक ॾोहारी ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त इलाइक़े खे मुकमल तौर ते ॾोहारियुनि खां पाक करण ताईं ऑपरेशन जारी रहंदो ऐं कंहिं बि ॾोहारियुनि खे कानून खां मथां न सम्झो वेंदो।